Audio Jungle. Audio Jungle. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां जंगशाही जी वाटर सप्लाई ते बीठा आहियूं। तव्हां सभिनीनि खे मालूम हूंदो त जंगशाही जे अंदरि कई सालनि खां वठी वाटर सप्लाई ऐं पाणी जो जेको इशू आहे उहो काफ़ी हली रहियो आहे। उनजो जेको वॾे में वॾो सबबु आहे उहो मुंहिंजे नज़र में इहो आहे त जंगशाही हिकिड़ो अहिड़ो जाबिलु इलाइक़ो आहे जंहिंजे अंदरि पाणी वाटर सप्लाई खां अलावा उनजो ॿियो अल्टरनेट असां वटि न आहे। हिकिड़ो अल्टरनेट आरो प्लांट्स हुआ जेकी बि काफ़ी अरसे खां वठी तेल बंदि हुजण जे करे कंहिं प्रॉब्लम जे करे उहे बि बंदि रहंदा आहिनि। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह वरी बि असांजे कुझु दोस्तनि जूं आवाम जी अंदरि जेको आहे इहो शऊर पैदा थियो पंहिंजो हक़ घुरण जो। अलाह जी रहमत सां असांजी इन्हनि एहतजाजनि रंग लाथो आहे। पब्लिक हेल्थ बि हिन वाटर सप्लाई खे पंहिंजे हैंडओवर कयो आहे ऐं मज़ीद इंशाअल्लाह जंगशाही जी आवाम खे पाणी जे मुतलिक़ रिलीफ ॾियण जे लाइ असांखे उमेद आहे त गवर्नमेंट असां सां ज़रूरु बहितरीनु ताउन कंदी ऐं मज़ीद असांखे बहितरीनु पैकेजिस ॾींदी। अॼु असांजे मुअज़्ज़िज़ दोस्त राना इक़बाल साहब ऐं असांजे प्यारे दोस्त रफ़ी खलीफ़ो ऐं उस्मान जाफ़रो ऐं कुझु दोस्त असीं वाटर सप्लाई ते आयासीं। असांखे वाटर सप्लाई ते जी मरमत वग़ैरह सफ़ाई जो कमु हलंदे ॾिसी करे दिलि ख़ुशि थी। ऐं मूंखे जेका शइ तव्हां सां शेयर करणी उहा शइ इहा आहे त मूंखे हिते आवाम जी इन मुश्किलात जे अंदरि असांजे जंगशाही यूनियन जे चेयरमैन साहिबु ख़्वाजा अहमद पलीजे साहिब खे हिते ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी महसूसु थी। ऐं ॿी जेका मूं ॻाल्हि ॾिठी उहा ॾाढो दिलि ख़ुशि थी त असांजो शहर जो काउंसलर आहे असांजो ग़ुलाम हैदर जाखरो, हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा जाखिर साहिब जो पुटु बि आहे ऐं असांजो हिकिड़ो नमाज़ी दोस्त बि आहे। ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त उहो वीचारो पाण टैंक में घिड़ी करे सफ़ाई करे रहियो आहे। जॾहिं त हिन जो कमु न आहे, काउंसलरनि हे कमु दुनिया वठी सघनि था लेबर खां, पर हिननि जी इहे काविशूं ॾिसी करे त हे आवाम जे लाइ महिनत करे रहिया आहिनि। मुंहिंजी दिलि चयो त हुन जी हौसला अफ़ज़ाई करियां, छो त असां ते इहो इल्ज़ाम लॻंदो आहे त तव्हां असां ते तनक़ीदूं कंदा आहियो, तव्हां असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियो। असां हिकु समाजी माण्हू आहियूं, असां ग़रीब आवाम जे हक़ में ॻाल्हाइण जो हक़ु रखूं था। अगरि असांजी ग़रीब आवाम जे लाइ कुझु मसाइल पैदा थियनि था त उन्हनि मसइलनि ते जेके इक़्तिदार में आहिनि, जेके पोज़ीशन में आहिनि, जेके चेयरमैन आहिनि, काउंसलर आहिनि, MP MNAs आहिनि, अगरि उहे आवाम जा हुक़ूक़ नथा ॾियनि त असीं उन्हनि जी नुमाइंदगी कंदे उन्हनि ताईं आवाज़ु पहुचाइण जो हक़ु रखूं था। ऐं अगरि असांजा चेयरमैन, असांजा काउंसलर, असांजा MP MNA असांजी ग़रीब आवाम जे मसाइलनि खे हल करण जे लाइ ख़ुदि कोशिश आहिनि त उन्हनि खे ॾिसी करे असांजी दिलि ख़ुशि थिए थी, असां उनजी तारीफ़ बि कंदा आहियूं। त तव्हां ॾिसी सघो था त असांजा मोहतरम ख़्वाजा अहमद पलीजा हिन शहर जे यूनियन काउंसिल जा चेयरमैन साहिबु उहो ख़ुदि आवाम जे मसइलनि खे हल करण जे लाइ हींअर मौजूदु आहिनि। मूंखे हिन ते ॾाढी ख़ुशी थी आहे। काउंसलर बि आहे, इहो बि बीठो आहे ऐं ख़्वाजा हैदरी असांजा पुराणा सीनियर वाटर सप्लाई जा हिकिड़ा ज़बरदस्त टेक्निकल लेबर आहिनि, त उहो बि अक्सर ॾींहुं राति लॻा पिया हूंदा आहिनि। असां हिननि खां उमेद कयूं था ऐं जंगशाही जी आवाम खे इहा अपील थो करियां त अगरि वाटर सप्लाई जंहिंखे असां पंहिंजे हथनि सां हला कयो आहे, असांजी वाटर सप्लाई अगरि बहाल थींदी त तव्हां वाटर सप्लाई वारनि सां ताउन बि करियो। ख़ुदा जे वास्ते तव्हां सभिनीनि खे अपील थो करियां, छो जो असां हींअर इन नौबत में आहियूं जो असां 2-2 हज़ार रुपए में टैंकर पाणी जो लाराईंदा आहियूं ऐं ख़ुशी ख़ुशी टैंकर वारो असांखे नड़ियम जले पैसा वठी वठंदो आहे। ऐं सुभाणे जॾहिं वाटर सप्लाई खुलंदी तव्हांखे घर घर में फ्री पाणी मिलंदो ऐं तव्हां खां इहे जे अगरि 50-100-200 रुपया जेका बि फीस गवर्नमेंट रखंदी वठणु अचंदा त तव्हांजा मुंहं टेड़ा थी करे तव्हां पंहिंजे पेरनि ते पाण कुआड़ी हणंदा आहियो। तंहिंजे करे तव्हांखे अपील था करियूं त अगरि वाटर सप्लाई तव्हांजो बहाल थो थिए, हीअ तव्हांजी मिल्कियत आहे, हिनखे संभालणु आवाम जो कमु आहे। तव्हां सभिनीनि खे अपील त मुंहिंजी हिन गुज़ारिश खे ज़रूरु अर्ज़ु त क़बूल कजां। ऐं ॿियो जेको वॾे में वॾो इशू हले पियो सो आहे बिजलीअ जो। बिजलीअ जे इशूअ ते असांखे वापडा वारा बार बार इहो चवंदा आहिनि त जंगशाही वारा जेके सो नॉन पेमेंट माना उहे पेमेंट कंदा ई कोन्हनि। जॾहिं त इहा ॻाल्हि हुननि जी 100% न आहे, ईअं सम्झो 50% हुननि जी ॻाल्हि सही बि आहे, 50% हुननि जी ॻाल्हि ग़लति बि आहे। छो जो असांजी जंगशाहीअ मां कई अहिड़ा ॻोठ शहर वारा आहिनि जेके कंटिन्यू मुंहिंजे साम्हूं मिसाल आहे, ऐं वापडारनि जे साम्हूं उहे माण्हू उन्हनि जा बिलिंग रखी सघां थो जेके हर महीने कंटिन्यू बिल पियारींदा बि आहिनि।
त ईअं बि न आहे, 5 आङुरियूं बराबरि आहिनि। अलबत्ता असीं आवाम खे इहा ज़रूरु अपील कंदासीं त तव्हां वापडा वारनि सां बि ताउन करियो, वापडा वारनि जा बिलिंग में बि उन्हनि सां ताउन करियो। ऐं असां कोशिशि में आहियूं त इनशाअल्लाह अज़्ज़ वजल असां टाइमिंग कुझु वधाराईंदासीं त जीअं आवाम खे वापडा जी सहूलियत बि मिली वञे, तव्हांखे लाइट बि मिली वञे, त जीअं पाणी जो इशू जेको सो ख़तमु थी वञे। तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश आहे त इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करियो। अगरि तव्हांखे वापडा लाइट ॾिए थी त हुनजा बिलिंग ॾियो। अगरि वाटर सप्लाई जो पाणी तव्हांजो ॻोठनि जो बहाल थो थिए त पंहिंजे ॻोठनि जे अंदरि नुमाइंदगी कंदे पंहिंजूं टीमूं ठाहियो, वाटर सप्लाई वारनि सां ताउन करियो ऐं वापडा वारनि सां ताउन करियो। इनशाअल्लाह अज़्ज़ वजल तव्हांखे अनक़रीब इन्हनि शयुनि जो रिलीफ मिली वेंदो।